ऑफिस छॾे फरार थी विया। आगाह कयो वाक़े त एंटी करप्शन टीम 2020 ऐं 21 जो रिकॉर्ड तहवील में वठी छॾियो। करोड़े रुपयनि जी करप्शन ऐं कमीशन एवज़ ठेका ॾियण जी शिकायत ते इहो छापो हंयो वियो आहे। एंटी करप्शन अमलदारनि जो चवणु आहे ख़ैरपुर में एंटी करप्शन टीम सखर वर्क्स एंड सर्विसिज रोड्स खाते जे इंजीनियर जी ऑफिस से छापो हंयो। छापे दौरान वर्क्स एंड सर्विसिज रोड्स खाते जो इंजीनियर क्लर्क टेंडर क्लर्क ऑफिस छॾे फरार थी विया। तफ़सील मालूम कयूं था इरफान फुलपोटो खां। इरफान, वधीक आगाह कजो। पुलिस सखर जी टीम पारा असिस्टेंट डायरेक्टर सैफुल्ला हाले पोटो ऐं ख़ालिद अहमद बोड़ो जी सरबराहीअ में ॿिनि खातनि जे जेको आहे सो ऑफिस ॿिनि जे ऑफिसुनि ते अलॻि अलॻि छापा आया आहिनि। जेको वर्क्स एंड सर्विसिस रोड खाते जे इंजीनियर मुज़फ़र सिलरो जी ऑफिस ऐं इरिगेशन ट्यूबवेल ड्रेनेज जी इंजीनियर जी ऑफिस ते छापा आया। उन दौरान जेको आहे सो इंजीनियर मुज़फ़र सिलरो टेंडर क्लार्क ऐं ॿियो अमलो जॾहिं त जेको इरिगेशन ट्यूबवेल ड्रेनेज जो जेको आहे इंजीनियर ऐं अमलो उतां जेको आहे वठी फरार थी विया आहिनि। ऐं उन हवाले सां वक़्तु पंहिंजो एंटी करप्शन सख जी टीम जो पंहिंजो चवणु हो त असांखे सोशल मीडिया तोड़े ठेकेदारनि ऐं शहरनि पारां इन्हनि ॿिन्ही खातनि जे लाइ दरख़्वास्तूं उमाणियूं त वर्क्स एंड सर्विस खाते जे इंजीनियर मुज़फ़र सिलरो जेको आहे 1 अरब रुपए जा जेको आहे टेंडर कया हुआ, जंहिंमें मनपसंद ठेकेदारनि खां करोड़ रुपया कमीशन एवज़ उन्हनि खे एडवांस जेको आहे उहा पेमेंट करे छॾी हुई जेको आहे। ऐं उन में टेंडरनि में हिकु त जेको आहे हिन वक़्त ताईं सिर न लॻी सघी आहे। जॾहिं त ड्रेनेज जेको ट्यूबवेल आहे इरिगेशन जो इंजीनियर उन ट्यूबवेलनि जी मरमत में करोड़ रुपया करप्शन कई आहे। उन हवाले सां 3 सालनि जो जेको रिकॉर्ड आहे उहो पंहिंजो तहवील में वरितो आहे। वधीक जांच कई पई जी। इरफान, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। दाद लगारी थाणे ते GTA जे अॻुवाणनि कारकुननि मथां अग़वा ऐं फुर जा 2 धार केस दाख़िल कया विया आहिनि। PP उम्मीदवार मुनीर लगारी नज़र